फ़कीर नानक यूसुफ। फ़कीर नानक यूसुफ जा वॾा सुल बेगारी जा वेठल हुआ, ज़ात जा खोखर हुआ। फ़कीर नानक यूसुफ जी वालिद साहब जो नालो मोहम्मद हाशिम हो ऐं पाण सिरी खां लॾे अची झल जे भरिसां कंडी खोखर जे ॻोठ में वेठो। पाण दीन जो आलिम, अरबी ऐं फ़ारसी जो माहिर हो। संदसि रोज़गार जो ज़रियो दर्स तदरीस हो। झल शहर में मदरसो खोलियाईं ऐं ॿारनि खे तालीम ॾियणु लॻो। वक़्त जे हाकिम संदसि क़दुरु कंदे पघार जारी कयो। खेसि फ़तवाउनि ऐं शरई फ़ैसिलनि निबेरण जो बि अख़्तियार हो। उन वक़्तु झल जो हाकिम मियां ख़ान मंगसी हो, जेको नवाब यूसुफ अली ख़ान मंगसी जे वॾनि मां हो। रिवायत मूजिब मौलवी मोहम्मद हाशिम खे पुट जो औलाद कोन हो। उन करे शाह गोदड़ीअ ते दुआ लाइ वियो, जिते न ख़्वाब में इशारो मिलियसि त तोखे पुट ॼमंदो, पर मंसूरी दम हणंदो। फ़कीर नानक यूसुफ जे ॼम जी तारीख़ जी ख़बर नाहे, पर काथे मूजिब संदसि ॼम 1208 हिजरी 1792 ईस्वी धारे थियो। बहरहाल इन ॻाल्हि जी पक आहे त नानक यूसुफ जो जनमु हिकु इल्मी घराणे में थियो ऐं हू इल्मी माहौल में पलिजी वॾो थियो। रिवायतुनि मूजिब नंढपण में ॿार हुनखे पंहिंजे रांदि रूंद में अॻुवाण कंदा हुआ ऐं संदसि हैसियत नंढे हूंदे ई सरदार जी हूंदी हुई। उन मां ज़ाहिर आहे त संदसि शख़्सियत नंढे हूंदे खां ई इनफ़रादियत पसंदि हुई। हिन खे आम रांदियूं पसंदि न हुयूं। हिन पहिरियां ई नंढे हूंदे माताम जी रांदि रचाइणु शुरू कई। ॿारनि खे गॾु करे टीन जा दोल वॼाए नंढड़ा सेज ताबूत ठाहे मातम कंदो हो। संदसि वालिद उन रांदि खे ग़ैर शरई सम्झी खेसि मना कई। उनखां पोइ वरी हिन धमाल जी रांदि रचाई। ॿारनि खे लंगोटा बदिराए धमाल हणंदो हुयो ऐं नचंदे नचंदे बेख़ूद थी वेंदो हो। ईअं थो भाइजे त राग, रंग ऐं नाच नंढे हूंदे खां ई नानक जी फितरत जो हिसो हो। संदसि वालिद उन रांदि खे शरीयत जे ख़िलाफ़ सम्झी खेसि रोकियो ऐं मदरसे में पढ़णु विहारियांसि। उन वक़्त जी रिवायती दीनी तालीम नानक तमामु जल्द मुकमिल करे वरिती। फ़िक़ह, तफ़सीर ऐं मंतक़ खे बाक़ाइदे पढ़ियाईं ऐं नंढी उमिरि में ई दस्तार बंदी थियसि। हिन दस्तार बंदी खां पोइ बि अभ्यास जारी रखियो ऐं पंहिंजो ॼाण में वाधारो कंदो रहियो। नानक यूसुफ जे वालिद साहब जी क़बर झल मंगसी में भूत फ़कीर जे मक़ाम में मौजूदु आहे। वालिद साहब जी वफ़ात खां पोइ हिन साॻियो झल वारो मदरसो संभालियो ऐं उते तालीम ॾींदो रहियो। वक़्त जे हाकिम संदसि पघार मुक़ररु कयो ऐं हू शरई फ़तवाऊं पिणु ॾींदो रहियो। नानक यूसुफ जी परवरिश नंढपण में ई शरई माहौल में थी, पर हिन जी दिलि में शाइर जी बेक़रारी ऐं बेताबी मौजूदु हुई। हक़ जी ॻोल्हा ऐं हक़ सां हम आहंगी जे शौक़ में हिन 3 दफ़ा सफ़र कया ऐं ॾाखड़ा ॾिठा। पहिरें भेरो झल शहर जे उत्तर पासे कंहिं वारी जे दड़े ते तन खे तसियाऊं ॾेई गौर ऐं फ़िकिर में वक़्तु गुज़ारियाईं। ॿियो भेरो झंग झर झागे ख़ानकाहूं, दरगाहूं ऐं मणियूं भेटाईं, पर किथे बि हिन जे मन खे चैन सुकून न मिलियो ऐं किथे बि अज़ली सच नज़र न आयसि, जंहिंजी ॻोल्हा हर हसास शाइर खे हूंदी आहे। आख़िर 3 भेरे जॾहिं हिन पंहिंजे जिस्म खे सफ़ा लागर करे छॾियो ऐं सभु सत छॾाइजी वियो हुयुसि, तॾहिं हू भटकंदो भटकंदो गंभट तालके जे उन जाइ ते पहुतो जिते हींअर संदसि दरगाह मौजूदु आहे। गॾहिं बि साण हुयसि उते वक़्त जे हाकिमनि मीरनि जा लश्कर लथा पिया हुआ ऐं लांडियूं ठहियूं पियूं हुयूं। लश्कर वारनि सिपाहियुनि हिन लाचार ऐं नही फ़क़ीर खे ॾाढो तंग कयो ऐं का बि सहूलियत न ॾिनऊंसि। उन्हनि खे फ़क़ति एतिरो चयाईं त तंग न कयो, पंहिंजो दंगो न ॼमायो, हिते असांजे रहण जी जाइ आहे। इतां निकिरी हुन लाखनि ऐं मंज़िलनि खे किन जे चवणु आहे त कंडेरी में मंज़िल कई। उतां पंहिंजे मुर्शिद पीर साले शाह ॾांहुं राणीपुर वञण जो इरादो कयाईं। रस्ते में ओचितो अची तूफ़ान लॻो। किन रिवायतनि उनखे इश्क जो तूफ़ान सॾियो आहे। उहो तूफ़ान अहिड़ो हो जो फ़क़ीर यूसुफ रस्तो भुलिजी अची दराज़े पहुतो।
उहो वक़्तु असुर जो हुयो ऐं सचल सरमद समाज जी महफ़िल में वेठो हो। फ़क़ीर यूसुफ जे कन ते समाज जो पड़लाव पियो ऐं पाण वधी अची दर वटि बीठो। सचल उन वक़्तु राग जे रंग में जज़ब थियो पियो हो। तंहिंजी नज़र फ़क़ीर यूसुफ ते पई ऐं हेॾां फ़क़ीर यूसुफ ते सचल सरमद जे समा उन जो रोबदार ऐं पुरवकार शख़्सियत जादू करे छॾियो ऐं हिन पंहिंजी मंज़िल खे पंहिंजी अखियुनि ॾाढो ॾिठो, जंहिंजी ॻोल्हा में सालनि जा साल ॾुखो डवाला सांदो रहियो ऐं हू झंग झर भटकंदो रहियो हो। हिन समाज जी महफ़िल में शरीक थियणु चाहियो छो त राग नाच ऐं बेखुदी नंढे हूंदे खां ई संदसि फितरत में शामिल हुआ। सचल सरमद हिन खे तड़े कढण जो हुकुम ॾिनो। फ़क़ीर यूसुफ ॿाहिरि निकिरण खां नाबरी वारी तव्हांजो सचल साईं जे मोतकदनि खे टंगा टोली करे ॿाहिरि कढण ऐं हिकु वण सां टेक ॾियारे विहारे छॾियाऊंसि। नानक यूसुफ जे किन सवाह निगारनि हिन मरहले ते नानक यूसुफ ऐं सचल जे विच में दिलचस्प गुफ़्तगू जो ज़िक्र कयो आहे। जॾहिं सरमस्त जा मोतकद यूसुफ खे ॿाहिरि कढणु लॻा त यूसुफ जो हथु हिकु ॿेर में पइजी वियो, जंहिंखे सचल तुबा सॾींदो हो। ईअं करण सां यूसुफ जा हथ पेर ऐं सीनो छिलजी पिया। सरमस्त ॾिठो त हीउ फ़क़ीर ज़िद थो करे, सोचाईंसि त हुकुम नथो मञी। उन ते यूसुफ जवाबु ॾिनो त सिर बि सठो अथमि पर मुर्शिद जे जुए खां जुदा थियणु नथो पुॼे। सचल चयसि त तूं बि अज़ाज़ील वांगुरु हुकुम जी इनहराफ़ी करे शैतान थो बणिजी। उन ते यूसुफ वॾो टहक ॾिनो ऐं चयाईं, मुबारक आहे यूसुफ खे अॼु महबूब वटां शैतान जो आलीशान लक़ब मिलियो आहे। फ़क़ीर यूसुफ समाज जी महफ़िल मां तर्जण खां पोइ उन वण हेठां ई देरो जमाए पियो हूंदो हो जिते हुन खे सरमस्त जे माण्हुनि छॾियो हो। उते बि हुन तिन खे तेसियाऊं ॾिनियूं ऐं 12 महीना उते वेठो रहियो। उते वेठे वेठे संदसि हाल हीणो थी वियो ऐं ईअं थिए लॻो ॼण को जीअरो मढ़ हुजे। हिकु दफ़े सचल सरमस्त जोणनि जे ॻोठ दावत ते वञण लाइ निकितो ऐं उन वण वटां लांघाओ थियो जिते यूसुफ नीम जां वांगुरु पियल हो। सरमस्त यूसुफ जे हालत ॾिसी पंहिंजे ख़लीफ़नि खां पुछियो त हीउ शख़्स जीअरो आहे या मोल? हुननि चयो त हीउ मोल थो भांइजे, जंहिं ते सचल साईं चयो त हीउ मोल न पर जीअरो आहे ऐं हुकुम कयाईं त जॾहिं मोटी अचूं त हिन खे हल्के में दाख़िल कयो। मोट ते यूसुफ खे सचल सरमद जे हल्के में दाख़िल कयो वियो ऐं मथसि नंगर जी भठी लाइ काठियुनि गॾु करण जो कमु रखियो वियो। यूसुफ सॼो साल उहो कमु ईमानदारी ऐं महिनत सां कंदो रहियो ऐं एतिरो लातमा हो जो काठियुनि पहुचाइण जे बावजूदु मानी कॾहिं बि न घुरियाईं। जिते कंहिं ॾिनसि खाई छॾींदो हो ऐं जे न त बसि 12 महीननि जी उन ख़िदमत खां पोइ हिन ते मटियुनि भरण जो कमु रखियो वियो जेको हिन सुहिणी रीति सर इंजाम ॾिनो। उन्हनि ख़िदमतनि खां वांदकाई जे वक़्त में हू सचल सरमद जी ख़िदमत में रहंदो हो। हिकु दफ़ो सचल साईं सां गॾु पंहिंजे अबाणे मुर्शिद सालेह शाह वटि बि वियो। सालेह शाह ऐं सरमस्त यूसुफ जे बारे में पिणु ॻाल्हायो। सचल सरमस्त सालेह शाह खां संदसि फैज़ जी घुर कई त जीअं उन सां गॾु पंहिंजो फैज़ बि यूसुफ जे हवाले करे। सचल सरमद जो हिकु मोतकद हो याकूब फ़क़ीर। सचल जो मथसि घणो राज़बो हूंदो हो, सो सुहिणी सूरत जो साहिबु हो ऐं राति जो सरमस्त जी ख़िदमत में रहंदो हो। हिकु राति याकूब फ़क़ीर भर वारे ॻोठ में राग जी महफ़िल में वियो हो। सचल सरमस्त राति जो याकूब फ़क़ीर खे सॾु कयो पर हू मौजूदु कोन हो ऐं यूसुफ मौजूदु हो। जंहिं जवाबु ॾिनो, याकूब त कोन्हे, संदसि पुटु यूसुफ हाज़ुरु आहे। हज़रत याकूब जो पुटु हज़रत यूसुफ हो उन इस्लाही जी माना में। सचल सरमस्त माठ थी वियो ऐं थोरी वेरम खां पोइ याकूब फ़क़ीर खे सॾु कयईं। अञा याकूब राग तां कोन मोटियो हो, उन करे यूसुफ साॻियो ई जवाबु ॾिनो। उन ते सचल सरमस्त यूसुफ खे अंदरि सॾायो ऐं उन राति यूसुफ फ़क़ीर खे पंहिंजो फैज़ ॾिनाई। उन राति खां पोइ यूसुफ फ़क़ीर सरमस्त खे वेझो आयो ऐं सरमस्त जे ख़ासि ख़लीफ़नि में शुमारु थियणु लॻो। गॾोगॾु यूसुफ फ़क़ीर नंगल लाइ काठियुनि करण जो पुराणो फ़र्ज़ु पिणु बजा आणींदो रहियो। उनखां पोइ यूसुफ फ़क़ीर सचल सरमस्त जी इजाज़त सां पंहिंजे ॻोठ
अगड़नि जे भरिसां में अची रहियो त जीअं उतां सरमस्त ॾांहुं ईंदड़ वेंदड़ मुतक़दनि जी ख़िदमत करे सघे। नानक यूसुफ जे सवानह निगारनि हिन वाक़े खां पोइ ख़ैरपुर ऐं हैदराबाद जे मीरनि जे बारे में रिवायतूं बयानु कयूं आहिनि जिन मां घणियूं तारीख़ी लिहाज़ खां ज़ईफ़ आहिनि। हिकु इहा त मीर अली मुराद ख़ैरपुर जे हाकिम खे कन में सूरु पियो ऐं हिन सचल सरमस्त खे उन जी दुआ सुती लाइ माण्हू मोकिलियो। सचल साईं ख़लीफ़नि मां कंहिंखे वञण लाइ चयो, कंहिं बि हाम कान भरी, पर नानक यूसुफ वञण लाइ तयारु थियो। नानक यूसुफ मीर अली मुराद खे कन खां वठी चमाट हईं जंहिंसां हू बेहोश थी वियो ऐं नानक यूसुफ उतां हलियो वियो। जॾहिं मीर अली मुराद खे होश आयो त कन में सूरु मौजूदु कोन हो ऐं हुन हुकुम कयो त इन फ़क़ीर खे वठी अचो। मीर जे माण्हुनि फ़क़ीर खे ॾिजी जे टकरी खां वठी हथु कयो। मीर अली मुराद उते फ़क़ीर खे लांडियूं ठाराए ॾिनियूं ऐं हिकु खूह संदसि हवाले कयाईं। फ़क़ीर यूसुफ सचल सरमस्त वटि वापसि वियो ऐं चयाईंसि त मूं न फ़क़ति मीर अली मुराद जे कन जो सूरु लाथो आहे, पर उनखे दरगाह जो मुरीद पिणु कयो अथमि। चवनि था त उनखां पोइ जॾहिं बि मीर अली मुराद फ़क़ीर यूसुफ वटि वेंदो हो त पहिरें प्यादो पंहिंजा हथ रूमाल सां ॿधी इज़्ज़ ऐं इंकिसारी सां पेश ईंदो हो। फ़क़ीर यूसुफ खे मीर अली मुराद लाड़काणे पासे बि जागीर ॾिनी हुई। कुझु अरसे खां पोइ मीर अली मुराद माण्हुनि खां पुछियो त फ़क़ीर यूसुफ जो कहिड़ो हाल आहे। उन ते माण्हुनि चयसि त यूसुफ फ़क़ीर वटि लाड़काणे जूं रंगीलियूं थियूं अचनि त उन्हनि खे थो चवे त महबूब हुकुम कयो ऐं पोइ को देरो कंहिंखे त को कंहिंखे ॾेई थो छॾे। जागीर मां को बि हड़ हासिलु न अथसि। उहो ई ॻाढ़ो पाजामो पाए घुंघरू जे छेर पेरनि में ॿधी लाड़काणे जी बाज़ारनि ऐं घिटियुनि में नचंदो ॻाईंदो थो वते। अजायो वठी सरकार खे बदनाम कयो अथसि। इहा ॻाल्हि ॿुधी मीर साहब खांइसि जागीर वापसि वरिती ऐं कुझु नक़दी ॾियणी कयाईंसि जेका फ़क़ीर न वरिती। फ़क़ीर यूसुफ पोइ मुस्तक़िल तौरु पंहिंजे मौजूदा ॻोठ में रहियो जंहिंखे पहिरियों रंगपुर सॾियाईं, पर पोइ उहो ॻोठ जेको अगड़नि जे भरिसां आहे संदसि ई नाले ते फ़क़ीर नानक यूसुफ जो ॻोठ सॾजणु लॻो। हैदराबाद जे मीरनि जे बारे में बि अक्सर सवानह निगारनि अजीबो ग़रीब रिवायतूं बयानु कयूं आहिनि त उते या त फ़क़ीर पग जो फ़ैसिलो करणु वियो हो या त उन्हनि जे न्यापे ते साणनि बहस करणु वियो हो। उते वञी शींहं जो रूप धारियईं। बहरहाल इहे ऐं ॿियूं लाहौर जे सफ़र वारियूं करामतूं ऐं अमृतसर जे सफ़र में जादू जहिड़ा करिश्मा उन्हनि ख़ुशि एतमादियुनि जो नतीजो आहिनि जेके सिंध जे हर बुज़ुर्ग या सूफ़ी जे बारे में आम आहिनि। सचल सरमस्त हिकु दफ़े थले ते पंहिंजे फ़क़ीरनि सां कचहरी में वेठो हो जिते ॻाल्हि कयाईं त सूफ़ियाणो शेर ॿियनि सभिनी ॿोलियुनि में आहे, पर अवां मां को हिंदी ॿोली में इहो वहदत जो न्यापो आणे सघंदो। उन ते फ़क़ीर यूसुफ उहा हाम भरी ऐं उनखां पोइ हिंदी ॿोली में केतिरा ई शब्द चौपाया ऐं ॿाणियूं ॿधायईं। यूसुफ फ़क़ीर शेर चवण वक़्तु एतिरो त जज़्बाती थी वियो हो जो संदसि वार बि कांडारजी वेंदा हुआ ऐं कंहिं वक़्तु त मथे जा वार बि उभा थी वेंदा हुअसि। संदसि हिंदी कलाम खे सचल साईं पसंदि कयो ऐं उनखां पोइ खेसि अमृतसर वञण जो हुकुम ॾिनाई ऐं खेसि नानक जो लक़ब ॾिनाई। ईअं फ़क़ीर नानक यूसुफ सॾजणु लॻो। सचल सरमस्त नानक यूसुफ खे सूफ़ियाणी मते जी तबलीग लाइ मोकिलियो त जीअं सिखनि ऐं मुसलमाननि सूफ़ियुनि खे हिक ॿिए जे वेझो आणिजे। सिखनि जे गुरू नानक जी तालीम पिणु सूफ़ियुनि जी वहदत अदियान जी मती खे वेझी आहे। शायदि उन करे ई सचल सरमस्त पहिरियों सिखनि खे ध्यानु लाइक़ु सम्झो ऐं उन्हनि ॾांहुं पंहिंजो सभिनी खां वेझो फ़क़ीर सफ़ीर तौरु ॾियारे मोकिलियो ऐं उन ते नानक जो नालो रखियाईं। हिन अमृतसर वारे सफ़र में बि सवाना निगारनि अजीब मौजा बयानु कया आहिनि जेके सम्झ खां ॿाहिरि आहिनि। उन्हनि में तलाउ जो पाणी ज़हर थी वञणु ऐं वरी साॻी सूरत में अचणु, हिकु औरत जो घोड़े ते वञणु, लाहौर शहर जो
मींहं में ॿुॾण ऐं ॿिया अहिड़ा केतिरा ई मनगढ़ंत वाक़िया आहिनि। हिन सफ़र में नानक यूसुफ सां गॾु संदसि मोतक़द पिणु हुआ, जिन मां अब्दुल्ला फ़क़ीर, ढंढण फ़क़ीर, अलहदाद फ़क़ीर, जंहिं फ़क़ीर खे उठ फ़क़ीर चवंदा हुआ छो त सफ़र जो सामान ही खणी हलंदो हो, ऐं बुल्लो फ़क़ीर अहम आहिनि। अमृतसर में पहुची नानक यूसुफ गुरु नानक हुजण जी दावा कई ऐं गुरु नानक जी गादी ते वञी वेठो। सिखनि में थरथलो पइजी वियो ऐं हिननि नानक यूसुफ खां असुलु गुरु नानक हुजण जी साबिती घुरी ऐं खेसि ततल तेल में कढ़ाई में टपी हणण लाइ चयो। रिवायतनि मूजिबि नानक यूसुफ कढ़ाई में जीअरे जाॻंदे किविल ॾिसी पाण बि टपो ॾिनो ऐं टपी हणी जीअरो जाॻंदो निकिरी आयो। उन वक़्तु ही कलाम चयाईं, धूपड़ में धुपो, इश्क जी आड़ाह में ॾे ट्रा टंगर टपो। कुझु ॾींहं नानक यूसुफ अमृतसर में रहियो ऐं उते केतिरा ई सिख संदसि मोतक़द थिया। अञा ताईं केतिरा सिख संदसि दरगाह जा मुरीद आहिनि ऐं कुझु साल अॻे ताईं संदसि दरगाह ते हाज़िरी ॾींदा हुआ। अमृतसर में खेसि सचल सरमस्त जी बीमार हुजण जी ख़बर पई ऐं पाण मोटी दराज़न आयो, जिते सचल सरमस्त जी विसाल वक़्तु साणसि गॾु हो। हिकु भेरे रब्बू नाले हिकु शख़्स बहावलपुर मां पंहिंजी ॿिनि सदा मलूक धीअनि खे मीर अली मुराद वटि वठी आयो ऐं राग ॿुधायईं। मीर अली मुराद खेनि जेके पैसा ॾिना उहे पूरा न हुआ। रब्बू उहे ॿई सदा मलूक छोकिरियूं नानक यूसुफ वटि वठी आयो ऐं उन्हनि सुहिणियुनि छोकिरियुनि नानक यूसुफ खे पेरे पई भाकुर पातो त नानक यूसुफ पाणी थी वियो ऐं चयाईं, बस महबूब हाणे हुकुम करियो। पोइ नानक यूसुफ जी सिफ़ारिश अहिड़ो असरु कयो जो मीर अली मुराद रब्बू खे जागीर ॾिनी ऐं ॿिन्ही धीअरनि सां हिकु वक़्तु शादी कयईं। फ़क़ीर नानक यूसुफ जे राग जी चाहत जे बारे में मशहूरु आहे त संदसि ॻोठ जो इस्माइल हजम, जेको संदसि मुरीद हो, संदसि आॾो ॻाईंदो हो त फ़क़ीर बेहाल थी वेंदो हो। अॻिते हली उहो फ़क़ीर नानक जी कंजरी जे नाले सां मशहूरु थियो ऐं संदसि ॾोहिटो छुटो हजम हींअर बि दरगाह ते ॻाईंदो आहे ऐं संदसि राग में बि साॻियो ई सोज़ समायल आहे। फ़क़ीर नानक यूसुफ 9 जमादुल अव्वल 1269 हिजरी मुताबिक़ 1853 ईस्वी ते वफ़ात कई। नानक यूसुफ 3 शादियूं कयूं। संदसि पहिरीं घरवारी माई ख़ानज़ादी हुई जेका माइटनि मां हुयसि। उनखां पोइ माई एमणा ऐं माई धाणू सां शादी कयईं। माई धाणू लाड़काणे ज़िले जे लुंड ज़ात मां हुई। पहिरीं घरवारी मां नानक यूसुफ खे औलाद कोन थियो, पर पोइ ॿिनि घरवारियुनि मां औलाद थियसि। नानक यूसुफ के 4 पुट हुआ, मोहम्मद यूनुस, झंडुल, अब्दुर्रहमान, नूरदीन ऐं खेसि 2 न्याणियूं हुयूं। हिकु माई ग़ुलाम फातिमा जेका दराज़नि जी दरगाह ते ख्वाजा नजमुद्दीन खे ॾिनाई, जेको सखी कबूल मोहम्मद ॿिए जो वालिद हो। चवनि था त शादी खां पोइ उमिरि ताईं उन न्याणी जो मुंहुं न ॾिठाई छो त उहा मुर्शिद जी घरवारी थी चुकी हुई। ॿी न्याणी माई भाग भरी नेमतुल्ला जे पुट अलहंदे फ़क़ीर खे ॾिनाई। मियां नेमतुल्ला फ़क़ीर नानक यूसुफ जी भेण पढ़ियलु हो, उन करे संदसि न्याणो अलहंदो फ़क़ीर संदसि भाणे जो पिणु हो। अलहंदे फ़क़ीर मां संदसि ॾोहिटाइण जो सिलसिलो शुरू थियो।